मीरपुर माथिलो में नींगर से बदफेली कंदड़ जवाबदार के अदालत 3 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कर छॾियो। सोशल मीडिया ते नींगर से बदफेली वारी वीडियो वायरल थियण बाद गिरफ़्तार कयल जवाबदार मौलवी अजीब सुमरे के मीरपुर माथिलो जे सेकंड सिविल जज जी अदालत में पेश कयो वियो। अदालत गिरफ़्तार मौलवी अजीब सुमरे के 3 ॾींहं जे रिमांड ते पुलिस हवाले कर छॾियो। बदफेली जो शिकार नींगर जे वालिद जी फरियाद ते पुलिस जवाबदार मोहम्मद अजीब सुमरे समेत 2 ॼणनि मथां नींगर के अगवा करे बदफेली जो केस दाख़िल कयो वियो हो। जंहिं बाद पुलिस खेसि रात देर सां जवाबदार के गिरफ़्तार करे अॼु अदालत में पेश कयो। ॿिए तरफ़ DID सखर नींगर सां बदफेली वारे वाक़े जो नोटिस वठंदे SHO मीरपुर माथिलो काबिल भयो के मुअत्तल करे छॾियो हो। SHO काबिल भयो गुज़िरियल ॾींहुं मौलवी अजीब सुमरे के बेगुनाह करार ॾींदे खेसि आज़ाद करे छॾियो हो। जेके ख़बरूं मीडिया ते हलण बाद पुलिस जवाबदार के ॿीहर गिरफ़्तार कयो हो।